शहीद अलाबख्श सूमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिज़ाइन एंड हेरिटेज जामशोरो में 17 डिग्री शो ऐं सालियानी थीसिस नुमाइश शुरू थी वई आहे। थीसिस नुमाइश जो इफ्तिदा शहीद अलाबख्श सूमरो जे पोटे उमेर सूमरो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर भाई खान शर्क कयो। थीसिस नुमाइश में शोबे फाइन आर्ट, टेक्सटाइल डिज़ाइन, कम्युनिकेशन डिज़ाइन एंड आर्किटेक्चर जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी थीसिस, पेंटिंग्स, मुजस्मा, मॉडल, कपड़नि जूं नयूं डिज़ाइनूं, मुख़्तलिफ़ इमारतुनि जा नए सिर तइमीर जा फनपारा नुमाइश में पेश कया विया। मुंहिंजो जेको कमु आहे उहो आहे सुठे मूवमेंट्स ते, यानी हैप्पी मूवमेंट्स ते उन्हनि जी वैल्यू, उन्हनि जी एप्रिसिएशन मूं ॾेखारी आहे, उहो केॾा इंपॉर्टेंट आहिनि। ऑब्जेक्ट मुंहिंजो बलून आहे। बलून इन लाइ छो जो बलून जेको आहे सेलिब्रेशन जॉय जी तरह यूज़ थो थिए ऐं अन माण्हुनि खे ॾाढो सुठो मतिलबु उनजो ॾिसी करे मूड माना जॉय जी तरफ़ थी थो वञे। मुंहिंजो नालो अलीशा राहू आहे ऐं आउं बदीन मां तालुक़ु रखां थी ऐं मुंहिंजी ॻोठ में हिकिड़ो कल्चर आहे, ट्राइब आहे, जंहिं ते मूं कमु कयो आहे। उन्हनि जो कल्चर सॼो मूं पंहिंजे प्रिंट्स में, पंहिंजे डिज़ाइन्स में ॾेखारियो आहे। मुंहिंजो थीम बर्ड पैराडाइज़ फ्लावर ते आहे। उनजो मतिलबु फेथ ऐं करेज आहे। त उनमें जेके कलर्स वग़ैरह यूज़ थींदा आहिनि उहे ग्रेडियंट्स हूंदा आहिनि, त मां पंहिंजे हर मोटिव में ग्रेडियंट यूज़ कयो फ़ोटोशॉप ते। मुंहिंजो थीसिस डिस्प्ले आहे, उनजो मुंहिंजो टॉपिक आहे द इंडस वॉयज, मतिलबु द लाइक इंडस जो सफ़र। त अगरि तव्हां मुंहिंजो कमु ॾिसंदव त उन में जेके जेके सिंधु दरिया जे मथां मेन ब्रिजिस था अचनि न, त उन्हनि सॼनि ते कमु थियलु आहे। जेके डिफरेंट तरह जूं बोट्स थियूं हलनि इंडस जे मथां, उन्हनि सभिनि ते कमु आहे। ऐं मेन जेको मुंहिंजो एलिमेंट आहे उहो पाणी आहे। त तव्हां मेनली जेके शयूं ॾिसंदव उहे सॼियूं ब्लू जे शेड्स में आहिनि। त मुंहिंजी कलर पैलेट सॼी ब्लूज़ में आहे ऐं लाइक मां इंडस ते कमु कयो आहे। प्रोजेक्ट जो डिस्टॉर्टेड थिंग्स और ब्यूटीफुल मटेरियल से मैंने मतलब पेंटिंग्स क्रिएट की हैं। और इस प्रोजेक्ट का मतलब ये है कि एक नेगेटिव और पॉजिटिव चीज़ के बीच में एक डायलॉग क्रिएट है, और इनडायरेक्ट वे में इसका मतलब ये है कि पॉजिटिव लेना चाहिए हमें हर चीज़ को, नेगेटिव से मतलब कम रहना चाहिए। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त वफ़ाक़ी सरकार तोड़े सिंध सरकार के घुर्जे त शहीद अलाबख्श सूमरो यूनिवर्सिटी आर्ट डिज़ाइन एंड हेरिटेज मां पास आउट कंदड़ नौजवाननि खे रोज़गार ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजे मुल्क तोड़े यूनिवर्सिटी ऐं वालिदैन जो नालो रोशन कनि। कैमरामैन मदर अलीअ सां गॾु अज़ीम बारी जो KTN न्यूज़ जामशोरो।